समूरे मुल्क जी वधंदड़ महंगाई खिलाफ जेकबाबाद वासी भी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। हम हर जगह पर अल्हम्दुलिल्लाह मुजाहरे कर रहे हैं, मार्च कर रहे हैं, एहतजाज कर रहे हैं और हुकूमत को ये बावर करा रहे हैं कि ये महंगाई का दौर हम नहीं चलने देंगे। अवाम को जीने का मौका दो, गरीबों के साथ ज्यादतियाँ ख़त्म करो। एडे वॾी तादाद में जेका महंगाई थी आहे, माण्हुनि जो जीअण जंजाल कयो आहे, हिकु अहिड़े ज़ुल्म जे आलम में अॼु पूरे पाकिस्तान जे अंदरि इन्हनि चोरनि खां आज़ादी जेसि ताईं न वरिती वेंदी तेसि ताईं हिन मुल्क जी तक़दीर नथी बदिलजी सघे। हथरादू अटे जी खोट पैदा करे माण्हुनि खे महंगाई जे अज़ाब में पीसियो पियो वञे। अटे खंड गी दाल चांवर जे लाइ जेको इन्हनि ख़तरनाक महंगाई करे छॾी आहे, ॿार पाए पंहिंजो माण्हू पंहिंजे ॿारनि खे विकिणण जे लाइ मजबूर थी विया आहिनि। असांजो इहे पुरअमन जेको एहतजाज आहे, अगरि महंगाई खे ख़तमु न कयूं, असां इन्हनि जे ऑफिसनि जो इन्हनि जे घरनि जो घेराव करासीं। अॻे असांखे सैलाब बर्बाद कयो, वरी इन्हनि गवर्नमेंट जेको नई गवर्नमेंट आई आहे इन 150 रुपया जेको अटो कयो आहे, त अटे मक़सद इहो न आहे कि सिर्फ़ु अमीर खे 150 में फ़र्क़ु नथो पए, गरीब मरे थो, मज़दूर जो मज़दूरी काथे 500 आहे, काथे 700 आहे। जेकबाद में अटे समेत आम वहापे जी शयुनि जा अघ वधी वञण बैदि पोरियो तबिको फाका कशी जी ज़िंदगी घारण ते मजबूर बणिजी वियो आहे, जंहिं करे वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार खे वधंदड़ महांगाई ते ज़ाब्तो हणण लाइ संजीदगीअ सां सोचण जी ज़रूरत आहे त जीअं पोरियो तबिको फाका कशी वारी ज़िंदगीअ खां ॿाहिरि निकिरी सघे। कैमरामैन हाकिम अली शेख ऐं सकलेन अबड़ो सां गॾु परवेज़ अबड़ो, KTN न्यूज़, जेकबाबाद।